बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते मौजूद मोहतरम वाइस चांसलर साहिबान, अॼु जी महफ़िल जी सदारत कंदड़ डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी साहब, हिते आयल इल्म दोस्त, अदब दोस्त, तालीम दोस्त, मेहमान, अॼु जे हिन मेड़ाके जो चीफ गेस्ट ज़ैनुल आबिदीन अंसारी साहब, मीडिया जा दोस्त, असांजूं भेनरूं, अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियां त मां डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी साहब ऐं डॉक्टर शेर खे मुबारकबाद ॾियां थो, जिन अॼु जो ही रेफरेंस, अॼु जो ही मेड़ाको, अॼु जी महफ़िल डॉक्टर अंसारी साहब जिन जी यादि में, उन्हनि जी मान में हिते अॼु अरेंज कयो ऐं उन्हनि सां रिलेटेड जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि खे हिते दावत ॾिनी त उहे अचे, उन्हनि जे दोस्तनि, उन्हनि जे कुलीग्स खां उन्हनि खे ॿुधनि ऐं उन्हनि खां पिराइनि ऐं सिखनि। लैंग्वेज अथॉरिटी खे मां ज़रूरु क्रेडिट ॾींदुमि त हिननि हिते पंहिंजे ऑफिस में, हिन हॉल में हिन रेफरेंस जो जेको अरेंजमेंट कयो। ऐं अॻियां वधंदे मां रिक्वेस्ट कंदुमि डॉक्टर फ़तेह मरी साहब ऐं अल्ताफ़ सियाल साहब जिन खे त उहे यूनिवर्सिटी में ज़रूरु फुल ऑडिटोरियम में, जिते असांजा उस्ताद बि हुजनि, शागिर्द बि हुजनि, हिन तरह जा इवेंट्स, मेड़ाका, मीटिंग्स, सेमिनार ज़रूरु कनि, ताकि डॉक्टर अंसारी जहिड़ी शख़्सियतुनि जो जेको पैगाम आहे, जेके ख़िदमतूं आहिनि, उन्हनि खे असां अॻियां जेको आहे वधाए सघूं। त मां ॿिन्ही वाइस चांसलर साहिब जन खे रिक्वेस्ट कंदुमि त उहो ज़रूरु, उहा इंतिज़ामी ऐं अख़लाक़ी ज़िम्मेदारी बि आहे त उहे ज़रूरु पंहिंजे पंहिंजे इदारनि में अंसारी साहिब जिन जूं ख़िदमतुनि खे उजागर करण जे लाइ ज़रूरु सेमिनार्स कनि, ताकि असांजी जेका नौजवान नस्ल आहे, असांजा जेके उस्ताद आहिनि, उहे उन्हनि जी टीचिंग्स मां, उन्हनि जी ख़िदमतुनि मां ज़रूरु पिराइनि। To live in the world is one of the rarest thing. ठीक है? Most people exist. That is all. हिन दुनिया में जेको रहण आहे, उहो तमामु घटि माण्हुनि खे जेको आहे, घटि माण्हू रहनि था। मोस्टली माण्हू जेको आहे उहो एग्ज़िस्ट कनि था, उन्हनि जो वजूदु आहे। त डॉक्टर अंसारी साहब उन्हनि शख़्सियतुनि मां आहिनि जिन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे, हू हैव लिव्ड देयर लाइव्स। व्हेन आई से लिव्ड देयर लाइव्स मीन्स दे हैव लिव्ड फॉर अदर्स। जीअं ॿुधायो तव्हांखे कुंबर साहब जन जो तमामु कॉम्प्रीहेंसिव असांखे जेको आहे साईं जे बारे में ॿुधायो। अंसारी साहब, डॉक्टर ए.क्यू. अंसारी साहब जन वटि चॉइस हुई त PhD करण खां पोइ उहो कंहिं ॿाहिरें मुल्क में सेटल थी वञनि हा, कंफर्टेबल लाइफ हुजे हा, हर सहूलियत हुजे हा ज़िंदगी जी, ऐं जीअं उन्हनि जो रिसर्च ऐं साइंस सब्जेक्ट हो, उहो जेको तमामु घटि उन दौर में हुयो, ऐं उहो बहितरीनु ज़िंदगी पंहिंजे लाइ गुज़ारे पिया सघनि। बट ही डिसाइडेड टू कम बैक। ही वॉन्टेड टू पे बैक टू हिज सोसाइटी, टू हिज प्रोविंस, टू हिज पीपल, टू हिज country. That is why I said that he lived his life. Otherwise, he could only exist in any foreign country. ऐं अहिड़ा माण्हू जेके आहिनि, मरी साहब जिन खे मां ज़रूरु क्रेडिट ॾींदुमि त मां हिकिड़ो ॿियो बि रेफरेंस हिन तरह जो अटेंड कयो, जो डॉक्टर मज़र लक सिद्दीकी साहब जिन जी यादि में हुन अरेंज कयो हुयो। त हाणे असांजी ज़िम्मेदारी आहे त असां इन्हनि शख़्सियतुनि जे पैगाम खे कीअं अॻियां वधायूं था, ऐं उहो ई तॾहिं थींदो जॾहिं असां पंहिंजी इनफ़रादी ऐं इज्तिमाही हैसियत में उन्हनि जी ज़िंदगी जीअं उन्हनि जंहिं तरीक़े सां गुज़ारी आहे, जीअं मुख़्तलिफ़ हिते
साईं जन जे लाइ टाइटल्स यूज़ थिया त तमामु बहितरीन एडमिनिस्ट्रेटर हुया, रिसर्चर हुया, अकेडमिक लीडर हुया, घण रुखी शख्सियत हुई, ईमान मुफ़स्सिल हुयो, ईमान मुकम्मल हुयो, जीअं ज़ैन ॿुधायो असांखे त ही वॉज अ रिलीजियस पर्सन ऑल्सो, अ पर्सन हू learned science and research, that too from a foreign country, was an ideal religious person. Means his faith was complete, his faith was comprehensive. त इन ये सभु शयूं मिलाए करे ऐं पोइ डॉक्टर A.Q. अंसारी साहब जेकी शख़्सियतूं आहिनि उहे हिकिड़े इदारे जी हैसियत हासिलु कनि था, छाकाणि उन्हनि खां असां सिखूं था, उन्हनि जी ज़िंदगीअ मां असां पिरायूं था। मैडम जीअं हिकिड़ो नंढड़ो वाक़ियो ॿुधायो, इहो मैडम तव्हां सां उन्हनि जी मुहबत हुई, तव्हां सां मुहबत जो इज़हार हुयो त हिकिड़ो मुंहिंजो तमामु सुठो स्टूडेंट कीअं ईअं करे थो सघे, त इट वॉज एन एक्सप्रेशन ऑफ हिज लव एंड रिस्पेक्ट फॉर यू एंड यू मस्ट फील ऑनर फॉर दैट। जीअं ज़ैन ॿुधायो कि he was 2 minutes late. So this is discipline of life, quality of life जेके ऐं जीअं डॉक्टर शेर साहब इलाही शेर ॿुधायो, मां भिटाई साईं जो हिकिड़ो ॿुधाईंदुमि त भिटाई साईं चयो जा पसी पाण खे ता नाहे सुजूद, जा पसी पाण खे ता नाहे सुजूद, विञाए वजूद तहां पोइ तकबीर चओ। त इंसान खे पंहिंजो पाण खे ख़तमु करिणो हूंदो आहे ऐं तॾहिं उन जूं जेके सेक्रीफाइसिस आहिनि, उन जी इबादतूं आहिनि, जॾहिं पंहिंजो पाण खे पंहिंजी अना खे इंसानु ख़तमु करे थो त पोइ उहे सभु क़बूल पवनि थियूं। ऐं द टेस्टिमनी टू दिस फैक्ट इज़ कि ही लिव्ड अ रिलीजियस लाइफ, कि इन्हनि मां असांखे सिखणो आहे, इन्हनि मां असांखे पढ़ाइणो आहे कि नॉट ओनली टू बिकम अ गुड प्रोफेशनल, academic leader or administrator, we have to become religious also, so that we complete our life. असांजा जेके इदारा आहिनि, तालीमी इदारा, these are the places where values are taught, character is built, future is shaped. ऐं उहो तॾहिं थी सघंदो जॾहिं असांखे डॉक्टर A.Q. अंसारी जहिड़ा शख़्सियतूं उहे अची असांजे तालीमी इदारनि में, जा उन्हनि जा पोइ लॻ, उन्हनि जा फॉलोअर, उहे उन्हनि जी लेगेसी खे कंटिन्यू कंदा, वैल्यूज़ सेखारींदा, कैरेक्टर सेखारींदा, क्वालिटी एजुकेशन पढ़ाईंदा, तॾहिं असां महसूसु कंदासीं त उन्हनि शख़्सियतुनि जेका पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, जेका पंहिंजी ज़िंदगी असांजे लाइ ॾिनो, उन्हनि मां असां फ़ाइदो वरितोसीं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। हीअ मुख़्तसिर सेरेमनी जेका असां अंसारी साहिब जिन जी यादि में पहिरियों दफ़ो असां करे रहिया आहियूं, मां उमेद थो कयां त उहा असां पंहिंजे तालीमी इदारनि में, ख़ासि तौर ते ज़री यूनिवर्सिटी ऐं सिंध यूनिवर्सिटीअ में रेगुलर कंदासीं, एनुअल फीचर कंदासीं, ताकी इन्हनि शख़्सियतुनि जूं जेके ख़िदमतूं आहिनि उन्हनि खे असां उजागर करे सघूं ऐं जेका उन्हनि पंहिंजी ज़िंदगी इन्हनि इदारनि खे ॾिनी आहे उनखे हमेशह हमेशह जे लाइ असां यादि करे सघूं। आख़िरी सेंटेंस, ज़ैनुल आबिदीन अंसारी, यू आर नोन बिकॉज ऑफ डॉक्टर A.Q. अंसारी। तव्हांजो तारुफ़ तव्हांजो वालिद साहब आहे, तव्हां जाते बि वेंदो, यू विल कैरी हिज नेम। सो दिस पुट्स अ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑन योर शोल्डर्स, that how you carry his name and how you carry his services, how you carry his message to the others. We are proud of you that today you are here and we see a reflection of Dr. Ansari in you, and we really feel happy and proud of you. Thank you very much.